असां मकसद जेको आहे सिर्फ खाइण पीअण जेको आहे जिंदगी बराए खवादन अस्त इहो समझो जिंदगी बराए खवादन अस्त इहो समझो असां लेकिन अल्लाह ताला फरमा जिंदगी बराए खवादन नीस्त जिंदगी बराए इबादत खुदा अस्त ऐ गाफिलो तवा गफलत जी नंड में सुता पिया आहियो लेकिन तवा के खबर ही कोने त असां जो जेको सफर है केडा वनी रहियो आहे ऐ असां केडा वनी रहिया आहियो ऐ कई कम जे लाइ आया असां सिर्फ खाई पी पेट भरे सुमी वणू था लेकिन अल्लाह ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे अहकामन के विसारे यकीनन असां जेको गुमराही दा वनी रहिया आहियो अल्लाह में इकबाल फरमाते हैं शादा फरमाए लोग कहते हैं क्या कहते हैं बिस्तर से उठकर मस्जिद तक जाने की फुर्सत नहीं इकबाल लोग कहते हैं कब्र से उठकर जन्नत भी चले जाएंगे ये कैसे मुमकिन होगा बाबा बिस्तरे से उठी मस्जिद में वनी नमाज पढ़ो एतरो असा का थिए कोन वरी चो त कब्र में उठी जन्नत में हलिया वेंदास यो की मुमकिन थी सके ये आसान गाल कोन है जन्नत जेको आहे वो भी बुधाया तो जन्नत कहजी आहे कहजे सदके मिलंदी सुभान अल्लाह आला हजरत फरमाए तो ओ नजदी तू जन्नत से दूर रहे जो अल्लाह जे हबीब के तो मने उन जो जन्नत सा को ताल्लुक ना है अगते आला हजरत फरमाए तो जन्नत रसूलुल्लाह की हम रसूलुल्लाह के तेरा क्या जन्नत से जन्नत तो उन्हनि के मिलंदी जिन अल्लाह जे हबीब जो जिक्र कयो आहे अल्लाह जे हबीब जे आमद जी खुशी में खुशियों कयो आहिनि अरे तवा तो उन जो कलमो पढ़ी करे जो खुशी न करे सको कुरान में पढ़ो था लेकिन तवा के खुशी नसीब ही कोन छो त अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु आमिनु ऐ ईमान वारो ईमान आड़ो हाने ईमान वारो जेको अगे हुजे तो वो ईमान की आणे मकसद आए त तवा ये ईमान आणो जी मुजो मदीने जो साईं चवे सुभान अल्लाह हु जेको चवे थो उन्नी जे मुताबिक तवा पंहिंजी जिंदगी गुजारियो त इहो ईमान आणना है यानी मुझे हबीब के मञो न त पोइ इहो तव्हां जो कलमो ये नमाज़ो ये तव्हां जो मस्जिदूं ये तव्हां जा मदरसा के कम जा कोन जेकॾहिं अल्लाह जी हबीब जी मोहब्बत तव्हां जे दिल जे अंदर न हूंदी